सलामकुम नाज़रीन, आऊँ तव्हांजो ज़ुबैर जाफ़रानी। मुझे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे उनके आइकन बटन खे दबाईंदा त जीअं तव्हांखे आऊं मुख़्तलिफ़ नज़ारा ॾेखारींदो हिन वक़्तु अॼु जेका आहे ईद जो ॿियो ॾींहुं आहे, ज़ुल्हज जी ईद जो। असां मिठी थर वञी रहिया आहियूं। हिन वक़्तु वंगो मोड़ क्रॉस करे रोड ते बीठो आहियां ऐं तमामु शदीद क़िस्म जी बरसाति हिते वसी आहे ऐं उन बरसाति वसण खां पोइ सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त वसियो त थर न त भर ई भर। ऐं हीअ तव्हां ॾिसो था त केॾो ख़ूबसूरत थर जेको आहे जेको तव्हां ॾिसी सघो था वसण खां पोइ केॾो ख़ूबसूरत नज़ारो हुनजो आहे। तव्हां हिते अचो, हिन खे मौसम खे इंजॉय करियो। हिते तव्हां ॾिसो त हिते अलासी असांजी जेका सुहिणी सिंध जेका ॾिनी आहे उनजे अंदरि केतिरा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। अॻियां मिठी आहे, मिठी खां पोइ कारुंजर जो जबल आहे, उते वीरावा आहे ऐं उते तमामु घणियूं साड़दोड़ो मंदरु आहे, उते घोड़ी मंदरु आहे ऐं तमामु सुठियूं शयूं जेके आहिनि सो ॾिसण वटां तव्हांखे मिलनि थियूं। त तव्हां अचो, असांजी जेका सोन वरनी धरती जेका आहे उनखे ॾिसो, उते घुमो। तव्हां त असांजे हिन सिंध जी जेका जेको आहे उनखे असां एक्सपोयर करियूं, दुनिया ते असांजो पंहिंजो पैगाम पहुचायूं त असांजी सिंध जेका आहे अहिड़ी सुठी आहे, अहिड़ी सुहिणी आहे। लतीफ़ सरकार अहिड़ी ज़िंद लाइ चयो, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इंशाअल्लाह असां सॼे सफ़र जे अंदरि तव्हांखे मुख़्तलिफ़ पोज़ ॾेखारींदासीं। सलाम अलैकुम। ऐं तव्हांजो ज़ुबैर साहिबु, जे सिंध जे लतीफ़।